औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम या अय्युहन्नासुत्तक़ू रब्बकुम इन्न ज़ल्ज़लतस्साअति शैउन अज़ीम यौम तरौनहा तज़हलु कुल्लु मुर्दिअतिन अम्मा अर्ज़अत व तज़अु कुल्लु ज़ाति हम्लिन हम्लहा वतरा अन्नास सुकारा वमा हुम बिसुकारा वलाकिन्न अज़ाबल्लाहि शदीद। अल्लाह तबारक व तआला आम इंसान ज़ात खे मुखातब थी करे फ़रमाए थो, या अय्युहन्नासुत्तक़ू रब्बकुम, ऐ इंसानो डिॼो पंहिंजे पालणहार खां। माना रब चइबो आहे जेको इंसान खे खाराए थो, प्यारे थो, सिहत ॾिनई, जवानी ॾिनई, माल ऐं मिल्कियत ॾिनई, त रब साईं फ़रमाए थो इत्तक़ू रब्बकुम, पंहिंजे रब खां डिॼो, पंहिंजे पालणहार खां डिॼो। हालांकि अल्लाह तबारक व तआला खे पंहिंजा बाना प्यारा आहिनि। ग़ालिबन हदीस पाक जे अंदरि आहे, माउ पंहिंजे ॿार सां जेतिरी मुहबत करे थी, उन खां 70 हिसा वधीक रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी हिकिड़े उम्मती सां प्यार करे थो पियो। ऐं माउ जो प्यारु तव्हां सां ॾिठो आहे त माउ खे पंहिंजा बच्चा केतिरा प्यारा हूंदा आहिनि। इंसान त पंहिंजी जाइ ते, पर जानवरनि खे बि पंहिंजा बच्चा प्यारा आहिनि, पखी ऐं परिंदनि खे बि पंहिंजा बच्चा प्यारा आहिनि। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं हिकिड़े साहबी झिरकी पकड़े आया, झिरकी जो बच्चो पकड़े आया। अचानक उन झिरकी पंहिंजो पाण अची करे उन साहबी सगोरे जे साम्हूं फिटो कयो, तड़पे पई। त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, हिन खे कंहिं तकलीफ़ ॾिनी आहे? अर्ज़ु कयूं त साईं इन जा बच्चा फलाणे साहबी पकड़िया आहिनि। साईं जन फरमायो त इन खे छॾियो। यानी झिरकी खे ख़बर हुई त जेकॾहिं मां कंहिं बि इंसान जे साम्हूं पंहिंजो पाण खे फिटी कयां त मूंखे ज़िंदा न छॾींदो, पर पोइ बि पंहिंजो पाण खे पंहिंजे बच्चनि जे मथां क़ुर्बान थींदे अची अॻियां रखियईं। इन मां मालूम थियो त माउ खे पंहिंजा बच्चा प्यारा हूंदा आहिनि। जानवर केतिरो बि सरकश हुजे, उन सरकश ऐं ज़िद्दी जानवर जे साम्हूं जेकॾहिं तव्हां उनजो बच्चो खणी करे अॻियां हलंदव त उहो ज़िद्दी जानवर बि कंध हेठि करे उन बच्चे जे कढ पंहिंजो पाण हलंदो ईंदो आहे, छो त उनखे पंहिंजे बच्चे सां इलाही प्यार आहे। तव्हां आम इंसान, आम औरतुनि जी हालत ॾिठी आहे त उन्हनि खे पंहिंजा बच्चा केतिरा प्यारा हूंदा आहिनि, जो रातिनि जो राति निंड फिटाईंदा आहिनि, पर पंहिंजे बच्चे खे तकलीफ़ न ॾींदियूं आहिनि। तोणे जो ॿार उहो वॾो थी थो वञे पियो, ॾाढी मोह ते अची वञे थी पई, त बे वालदा उनखे ईअं ई महसूसु कंदी आहे, एतिरो ई प्यारु ॾींदी आहे जेतिरो नंढड़े लाइ ॿार खे प्यारु ॾींदी आहे। त माना माउ खे पंहिंजा बच्चा प्यारा हूंदा आहिनि। त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, माउ जूं 70 मुहबतूं गॾु कयो, पर मूं मुहम्मद जी जेका हिकिड़े उम्मती सां मुहबत आहे उहा वधीक आहे। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए, तव्हां मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं 70 मुहबतूं गॾु कयो, पर मां रब खे पंहिंजे हिकिड़े बाने सां अञा बि वधीक मुहबत आहे। माना इंसान ज़ात अल्लाह रब्बुल आलमीन खे तमामु घणो प्यारो आहे। एॾे प्यार ऐं शफ़क़त जे बावजूद बि अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान पाक जे अंदरि फरमायो आहे, या अय्युहन्नासुत्तक़ू रब्बकुम, ऐं इंसानो डिॼो पंहिंजे रब खां। तंहिंजी माना त इंसान खे इलाही सोचणु घुरिजे, जॾहिं अल्लाह ताला खे असां प्यारा बि आहियूं, अल्लाह साईं असांखे पंहिंजो प्यार बि ॾिए थो, उन प्यार जे सदके ई तव्हां असांखे ज़िंदा रखियईं। तव्हां असांजा उज़वा सही सालिम आहिनि, तव्हां असां खाईंदा पीअंदा ऐं घुमंदा फिरंदा वतऊं था पिया। इहो अल्लाह तबारक व ताला जी शफ़क़त ऐं प्यार जो दलील आहे।
पर उनजे बावजूद बि रब साईं फरमाए थो आहे इंसानो डिॼो पंहिंजे रब खां। जॾहिं प्यार बि एतिरो आहे वरी रब साईं फरमाए थो डिॼो बि सही, प्यारनि खां डिॼबो त न आहे। तंहिंजे करे अलाह रब्बुल आलमीन इहा ॻाल्हि बयानु फरमाई आहे, इत्तक़ू रब्बकुम, पंहिंजे पालणहार खां डिॼो। त सोचण जी ॻाल्हि आहे इहा, त जॾहिं बि कोई बि इंसान कंहिंखे केतिरो बि प्यारो हूंदो आहे, ॿिया माण्हू केतिरी बि तकलीफ़ ॾियनि तव्हां असांखे, एतिरो ॾुखु न थींदो आहे जेतिरो पंहिंजो प्यारो जे करे थोरी बि तकलीफ़ ॾींदो त तव्हां असांखे घणो ॾुखु थी बीहंदो आहे, छो त ॾुखु पंहिंजे प्यारनि जो थींदो आहे। त अलाह रब्बुल आलमीन इहा ई ॻाल्हि बयानु फरमाई आहे त बाना तव्हां मूंखे प्यारा आहियो, पर घणा प्यारा आहियो। तंहिंजे करे तव्हां बाननि जी थोरी नाफ़रमानी बि अहिड़ी किथे न थी वञे जो मां रब अव्हां जे मथां नाराज़ थी पवां, थोरी ग़लती अहिड़ी न थिए जंहिंजे करे मां तव्हां खां नाराज़ थी पवां। तंहिंजे करे रब साईं फरमाए थो, इत्तक़ू रब्बकुम, इंसानो पंहिंजे रब खां तव्हां डिॼो। तंहिंजे करे इंसान ईअं न सम्झे त मां ग़लती थोरी कयां थो पियो, थोरी ग़लती खे थोरो सम्झी करे न कजे। थी सघे थो त अलाह तबारक व ताला तव्हां असांजी थोरी ई ग़लती ते नाराज़ थी वञे त पोइ तव्हां सां छा कंदासीं। जेकॾहिं अलाह तबारक व ताला जी ज़ात तव्हां असांजे मथां नाराज़ थी पई थोरी ई ग़लती जे करे, त यकीननि पोइ इंसान दुनिया ऐं आख़िरत जे नाकामी खे खणणो पवंदो। अॻिते रब साईं फरमाईं, इन्न ज़लज़लत अस्साअति शैउन अज़ीम, आख़िर त इंसान जे मथां मौत आहे नी, मौत त कंहिंखे बि नथी छॾे पई। त आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खां वठी करे जेके आख़िर ज़मान मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताईं अंबिया किराम आया, या जेका ही ज़मीन ऐं आसमान खे तव्हां असां वजूद ॾिसूं था पिया, ज़मीन ऐं आसमान जे विच में जेका मख़लूक रहे थी पई, जेका तव्हां असांखे नज़र अचे थी, इन सॼी जी सॼी मख़लूक़ात खे अलाह तबारक व ताला जेको वजूद ॾिनो आहे मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे करे। जॾहिं सॼी काइनात ठहियल आहे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे करे, त दुनिया जे अंदरि तव्हां असां वटि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि न रहिया। अलाह तबारक व ताला मोहम्मद अरबी खे बि पाण ॾे घुराए वरितो। इन मां मालूम थिए थो त मौत हिकिड़ी अटल शइ आहे जेका कंहिंखे बि न छॾींदी। क़ुरान पाक जे अंदरि आहे, वलो कुंतुम फी बुरूजिम मुशय्यदा, मौत जे भउ मां, मौत जे ख़ौफ़ मां जेकॾहिं तव्हां मज़बूत कोटनि में लिकी वेंदो त अलाह तबारक व ताला जा मौत जा फ़रिश्ता उते बि अव्हां वटि पहुची वेंदा जॾहिं वक़्तु तव्हांजो मुक़ररु अची वेंदो। उहो वक़्तु मुक़ररु मौत जो जॾहिं ईंदो, न अॻे थींदो न पोइ थींदो। तंहिंजे करे तव्हां असांजो अक़ीदो आहे त इंसान खे पोइ मरण खां पोइ पहिरियों मरहलो ख़तरनाक मरहलो त उहो आहे क़बर जो हज़रत उस्मान गनी रज़ी अलाह ताला अन्हु जे लाइ ईंदो आहे त जॾहिं बि क़ब्रिस्तान मां गुज़र थींदो त क़बर जे मथां बीही करे रोईंदा हुआ, एतिरो त रोईंदा हुआ जो रोई रोई करे ॾाढी मुबारक बि उन्हनि जी आली थी वेंदी हुई गोड़नि में। कंहिं साहबी अर्ज़ु कयो, साईं एतिरो रो था पिया क़बर खे ॾिसी करे, हालांकि अलाह तबारक व ताला जे नबी अव्हांखे ख़ुशख़बरी ॾिनी आहे जन्नत जी। रसूल साईं पंहिंजे ज़ुबान मुबारक मां अल्फाज़ कढी करे तव्हांखे ख़ुशख़बरी ॾिनी आहे जन्नत जी, त उस्मान तूं जन्नती आहीं, पोइ बि तव्हां एतिरो जेको आहे सो क़बर जे मथां बीही करे रो था। त हज़रत उस्मान साईं जवाबु ॾिनो, इंसान जे ज़िंदगी में मरण खां बाद में पहिरियों मरहलो जेको आहे सख़्तु उहो क़बर आहे। जेकॾहिं इंसानु हितां कामयाबु थी थो वञे त अॻिते बि इंसान जे लाइ आसानी थी वेंदी। जेकॾहिं हितां ई इंसानु नाकाम थी वियो त अॻिते त यकीनी नाकामी हूंदी। तंहिंजे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे, क़बर जेका आहे उहा या त जन्नत जे बाग़नि मां बाग़ आहे या जहन्नम जे खॾनि मां खॾा। त क़बर जन्नत जे बाग़नि मां बाग़ तॾहिं बणिबी जॾहिं तव्हां असां दुनिया में ई अलाह तबारक व ताला जी ज़ात खे राज़ी करे वठंदासीं, दुनिया में ई पंहिंजे गुनाहनि खां तौबा इस्तिग़फ़ार कंदासीं, दुनिया में ई इज़त वारी पेशानी अलाह ताला जे साम्हूं झुकाईंदासीं, पंहिंजो हाजत रवा मुश्किल कुशा अलाह तबारक व ताला जी ज़ात खे सम्झंदासीं त यकीननि तव्हां असांजी क़बर में बि कामयाबी हासिलु थींदी। तंहिंजे करे रब साईं फरमाई, इन्न ज़लज़लत अस्साअति शैउन अज़ीम, क़यामत जो जेको ज़लज़लो आहे उहो त तमामु वॾी शइ आहे। रब साईं फरमाए थो, उहा त इंसान जे बर्दाश्त खां ई वधीक आहे। इंसानु आख़िर कीअं बर्दाश्त करे सघंदो। तव्हां असां दुनिया जा ज़लज़ला बि ॾिठा आहिनि जेके सेकंडनि जे अंदरि रिकॉर्ड हूंदो आहे त भई 2 सेकंड हलियो आहे, 4 ऐं 5 सेकंड हलियो आहे, पर उहो ज़लज़लो बि ॻोठनि जा ॻोठ तबाह करे छॾींदो आहे। हीअ त क़ुरान पाक जे अंदरि रब साईं पाण फरमाए थो त इन्न ज़लज़लत अस्साअति शैउन अज़ीम, क़यामत जो ज़लज़लो जेको हूंदो सख़्तु तरीन ज़लज़लो हूंदो। फरमाए थो यौम तरौनहा, उन ॾींहुं ॾिसंदे तूं, रब साईं फरमाए थो माना हर इंसानु इहो महसूसु कंदो उन ॾींहुं ॾिसंदो। यौम तरौनहा, उन ॾींहुं तूं ॾिसंदे रब साईं फरमाए थो तज़हलु कुल्लु मुर्दिअतिन,
हर खीर पियारींदड़ औरत खे केॾो बचो पंहिंजो प्यारो हूंदो आहे, जेकॾहिं उहो ज़लज़लो उहा औरत ॾिसंदी त बि पंहिंजे ॿार खे फिटो करे भॼी वेंदी। वतज़उ कुल्लु ज़ाति हमलिन हमलहा, जेकॾहिं का हमल वारी माई हूंदी जंहिंजे पेट में ॿारु हूंदो त उन्हनि जो हमल पेट मां किरी पवंदो, ज़ाइ थी वेंदो। एॾो सख़्तु तरीन ज़लज़लो हूंदो उहो क़यामत जो। त इहो ज़लज़लो थींदो करे जेका अहिड़ी कैफ़ियत हूंदी जो माउ पंहिंजे ॿार खे छॾे करे भॼी वेंदी, औरतुनि जे जेका पेट में हमल आहे उहो ज़ाइ थी वेंदा। हिकिड़े बुज़ुर्ग लिखियो आहे, जेकॾहिं इहो ज़लज़लो थिए थो त क़यामत खां पहिरियां पोइ त यकीननि दुनिया जे अंदरि अहिड़ियूं औरतूं घुमंदियूं थियूं वतन पियूं जंहिंजे हथनि ते ॿार आहिनि ऐं जंहिंजे पेटनि जे अंदरि हमल आहिनि उहे ज़ाइ थी वेंदा। पर जेकॾहिं इहो ज़लज़लो थिए थो क़यामत मरण खां पोइ जेकॾहिं का बि औरत लिखी आहे बुज़ुर्ग, त पोइ अहिड़ी औरत मरी थी वञे पई जंहिंजे हथनि ते ॿारु आहे, त उनजे हथनि ते जॾहिं क़यामत में ॿारु हूंदो त उहो पंहिंजे ॿार खे छॾे करे भॼी वेंदी। जेकॾहिं पेट सां हमल सां माई मरी थी वञे पई, जॾहिं क़यामत में उथंदी त उनखे हमल हूंदो। पोइ अहिड़ी हालत जे अंदरि जॾहिं इहो ज़लज़लो ॾिसंदी त उन्हनि जा ॿार पेट वारा बि ज़ाइ थी वेंदा। सख़्तु तरीन ज़लज़लो हूंदो। त रब्बुल आलमीन फ़रमाए थो तरन नास सुकारा, इंसानियत जी हालत उन वक़्त में जेका तूं ॾिसंदे ईअं महसूसु कंदे इंसाननि खे त इहे नशे जी हालत में आहिनि। पर रब साईं फ़रमाए थो वमाम बि सुकारा, नशे जी हालत में न हूंदा। तव्हां असां अहिड़ा मवाली ॾिठा आहिनि जेके नशो करनि था पिया, पोइ रोडनि ते ग़रीब घुमंदा था वतन पिया, उन्हनि खे इहो बि महसूसु न थींदो आहे त असांजी जान ते जेके कपिड़ा पातल आहिनि साफ़ु आहिनि या ख़राबु आहिनि। उन्हनि खे गंदगी लॻल आहे त कहिड़ी गंदगी लॻल आहे, माना पंहिंजो पाण खे उहे संभाले ई न सघंदा आहिनि। त रब साईं फ़रमाए थो क़यामत जे अंदरि इंसानियत जो अहिड़ो ई हाल हूंदो, तरन नास सुकारा वमाम बि सुकारा, नशे जी हालत में ॼण घुमनि था, हालांकि नशे जी हालत में न हूंदा। लाकिन अज़ाब अल्लाह शदीद, अल्लाह रब्बुल आलमीन जो जेको अज़ाब हूंदो उहो सख़्तु तरीन अज़ाब हूंदो। तंहिंजे करे इंसान ज़ात जे मथां लाज़िमात इंसान दुनिया जे अंदरि ई तौबा इस्तिग़फ़ार करे, दुनिया जे अंदरि ई पंहिंजे रब खे राज़ी करे वठे। किथे ईअं न थिए त इंसान मरी वञे ऐं मौत बि अहिड़े हालत में अची वञे जो अल्लाह रब्बुल आलमीन बि उन इंसान जे मथां नाराज़ हुजे। त आख़िर क़बर खां उथण खां बाद में जॾहिं हशर में ईंदो, माशर जे मैदान में ईंदो त छा हाल हूंदो इन इंसान जो। तॾहिं रब साईं फ़रमाए थो लाकिन अज़ाब अल्लाह शदीद, मूं रब जो अज़ाब जेको आहे उहो सख़्तु तरीन अज़ाब आहे। वमिन अन्नास मन युजादिलु फिल्लाहि बिग़ैर इल्म, कुझु माण्हू त रब साईं फ़रमाए थो अहिड़ा आहिनि जंहिंखे इल्मु बि कोन्हे को, पंहिंजी जान जो दुनिया जो इल्मु शरीयत जो इल्मु कुझु बि न अथनि, पर रब साईं फ़रमाए थो पोइ बि शरीयत जे बारे में अची करे झगड़ा था करनि पिया। ईअं ई हिकिड़ो काफ़र हो, सख़्तु तरीन झगड़ालू हो, अची करे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी नबुवत जो इनकार करे नज़र बिन हारिस जे नाले सां, त नबुवत खे न मञे, अल्लाह रब्बुल आलमीन जी वहदानियत जो इनकार करे, मौत जो इनकार करे, मौत खां बाद में उथण जो इनकार करे। रब साईं फ़रमाए थो आहीं त जाहिल, तोखे कुझु इल्मु बि कान्हे को, तूं इल्मु न हुजण जे बावजूदि बि जेको आहे सो झगड़ा कंदो थो वते पियो। वयतबिउ कुल्ल शैतान मरीद, तड़ियल शैतान जेको अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजी दरबार मां उनखे तड़े छॾियो आहे, त इंसान उनजी ताबेदारी कंदो थो वते पियो। शैतान पाण त सरकश आहे, पाण त ज़िदी आहे, पाण त अल्लाह जी इबादत नथो करे पियो, पर इंसाननि खे बि इन रस्ते ते लॻाए छॾे थो पियो तां त उहे बि अल्लाह तबारक व ताला जी इबादत न करिन। तंहिंजे करे अल्लाह तबारक व ताला तव्हां असांखे अॻे इन ॻाल्हि खां मुतनबे कयो आहे त शैतान इंसान जो दुश्मन आहे, शैतान कॾहिं बि इंसान सां ख़ैर ख़्वाही न कंदो। ईअं ई कंहिं बुज़ुर्ग वाक़ियो लिखियो आहे, कंहिं शैतान जेको आहे सो कंहिं इंसान सां सफ़र शुरू कयो सुबुह खां वठी करे शाम ताईं। शाम जो शैतान हथु ॿधी करे बीह रहियो ग़रीब, चए त तूं मूंखां धार थी वञु। उन इंसान खे चवनि मां तोसां सफ़र करणु जहिड़ो न आहियां, तूं मूंखां धार थी वञु। हू इंसान चवणु लॻो अलाह जा वली तूं शैतान आहीं, मां इंसान आहियां, तूं मूंखां थो पनाह घुरे पियो, मां तोखां अफ़ज़ल आहियां, मां इंसान आहियां, तूं शैतान आहीं, तूं अलाह जी दरबार मां तड़ियल आहे, तंहिं करे तूं मूंखां धार थी। शैतान चवणु लॻो न तूं मूंखां धार थी वञु। उन इंसान पुछा कयसि वजह, चई त मां अल्लाह रब्बुल आलमीन जे साम्हूं हिकिड़ो सजदो छॾियो हुयो, उन सजदे जे करे अल्लाह ताला क़यामत ताईं मुंहिंजे मथां लानत करे छॾी आहे। सुबुह खां वठी करे मां ॾिसां थो त तूं केतिरा सजदा छॾे आहियो, सुबुह जी निमाज़ न पढ़ियई, ॿिए पारी जी न पढ़ियई, टे पारी जी न पढ़ियई, वरी हाणे सिज लही वियो आहे त बि निमाज़ नथो पढ़े पियो। तूं त हिकिड़े सजदे जे करे मां लानती थियो आहियां, तूं इंसान केतिरा सजदा छॾिया आहिनि, तंहिंजे करे मूंखे ख़ौफ़ थो थिए त तुंहिंजे मथां अज़ाब अचे उन में मां न सड़ी वञा। तंहिंजे करे इंसान ज़ात जे मथां लाज़िमात इंसान दुनिया जे अंदरि अल्लाह रब्बुल आलमीन खे राज़ी करण जे करे अल्लाह तबारक व ताला जी इबादत करे। तां त अल्लाह तबारक व ताला तव्हां असांजे मथां जॾहिं मौत अचे त उन मौत जे वक़्त में अल्लाह तबारक व ताला जी ज़ात राज़ी हुजे,
दुआ कयो अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे नेक अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।